नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में खबर ॾींदा हलूं त क़ौमी शाहराह दरगाह सचल सरमस्त ڀرسان तेज़ रफ्तार ٽرالر जो मोटर साइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में कंडियारो ڀرسان ॻोठ पुनल सोलंगी वासी 16 साला सोहेल सोलंगी वल्द मोहम्मद जुमन सोलंगी तॾे ते फोत थी वियो है, जॾहिं ते संदुसि भाउ आशिक हुसैन सोलंगी ज़ख़्मी थी पियो। इतलाह ते पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे खणाए अस्पताल पहुचायो है, जिते फोती नौजवान जो लाश अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले कयो वियो है। हादसे जो शिकार थियल कंडियारो खां दरगाह हज़रत सचल सरमस्त ते घुमण लाइ आया हुआ, वापस पंहिंजे ॻोठ वञी रहिया हुआ त हादसे जो शिकार थी विया, जॾहिं त हादसे बाद ټرالر ड्राइवर ټرالر समेत फरार थी वियो, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।